नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। कराची का ख़बर ॾिनो। पाकिस्तान ऐं श्रीलंका जे विच में 3 मैचनि ते ॿधल सीरीज़ जो टियों मैच अॼु नेशनल स्टेडियम में खेॾियो वेंदो। ज़रियनि मूजिबि मैच जे मौक़े ते स्टेडियम जे अंदरि ऐं ॿाहिरि जे तरफ़ सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। पुलिस जे मुख़्तलिफ़ यूनिटनि जा 12,172 ऑफिसर ऐं एहलकार स्टेडियम जे चोतरफ़ मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त ईस्ट ऐं साउथ ज़ोन मां 10,920 ऑफिसर ऐं एहलकार जी नफ़री सिक्योरिटी ते मुक़ररु आहे। इन खां अलावा स्पेशल ब्रांच जा 788, जॾहिं त SSU जा 564 ऑफिसर ऐं एहलकार सिक्योरिटी ते मुक़ररु आहिनि। मैच दौरान 2000 ट्रैफिक पुलिस ऑफिसर ऐं एहलकार बि फ़र्ज़ अदा कंदा। नेशनल स्टेडियम कारसाज़ ऐं उन जे आसपास खां अलावा टीम सां गॾु पाक फ़ौज जी नफ़री बि हूंदी। यादि रहे त वनडे सीरीज़ जे ॿिए मुक़ाबले में पाकिस्तान श्रीलंका खे 67 रन्सनि तां शिकस्त ॾिनी हुई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।